तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। नौशर फिरोज़ खां रिपोर्टर इसरा मेराणी। अॼु प्रेस क्लब नौशर फिरोज़ में नूर अहमद वल्द रहीम बख़्श चांडियो वेठल ॻोठ अनवर पत्थर स्टाफ नूरपुर दाईंदे चयो त वॾेरे बहादुर मुबीजी ऐं वॾेरे मोहम्मद बख़्श लठियूं हयूं ऐं मुंहिंजे ज़ख़्मनि ते मिर्च लॻाईंदा रहिया ऐं आख़िर में मूंखे कमरे में बंदि करे छॾियाऊं। चयाऊं त असांजो तितर ऐं मोबाइल चोरी कई आहे। उनखां पोइ चाचो दोदो ख़ान चांडियो क़ुर पाक खणी आयो ऐं वॾेरे खे चयाईं त हिन क़ुर पाक जे सदके मुंहिंजे भाइटे खे छॾियो। तव्हां जेको फ़ैसिलो चओ मां ॾियणु आयो आहियां। पोइ छोकिरो असांखे वापसि ॾिनो। असां अला अख़्तियारनि खे अपील था करियूं त ख़ुदा रा असां ग़रीबनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। मुझे बचे थे दसे वरन मोटी हेठ करे पुठन में थकया तड़े जुल्म थियो मुझे बचड़े एड़ा जुल्म दे बा एड़ा जुल्म न